इसको मुंह कहाँ गया भाई, ये मुंह छुपा रहा है अंदर। अरे ये तो आपने फिर छोटे होंगे तब पाले होंगे। तीनों कितने के? एक पीस के 6000 रुपए डिमांड है। कारियर पैर भी भला दस दोस्तों है वरी तो ॾिसो नस्ल ॾिसो है अखियूं ॾिसो कीअं दोस्तों तव्हां शयूं सभु ॾिठियूं हूंदियूं पर हेड़ियूं न ॾिठियूं हूंदियूं। हे नोरीड़ो जंहिंखे चवंदा आहिनि असांजे सिंध में। ये काट नहीं रहा आपको? नहीं, ये कितने का है? ये 6000 रुपए का पीस है। 6000 रुपए का पीस। ये सबके पास ऐसे ही जाएगा? जी, हम ये इसको गिलहरी कहते हैं। गिलहरी, हाँ। ये पाकिस्तानी है? जी जी। तो ये कैसे है आपके हाथ पे? और ये पाल लिया हमने, इसको फीड कराते हैं, सेरिलैक खिलाते हैं जी। ये एक ही है यहाँ पे? ये 3 पीस है। 3 पीस? जी। अरे ये तो आपने फिर छोटे होंगे तब पाले होंगे। जी जी। तीनों कितने के? एक पीस के 6000 रुपए डिमांड है। एक पीस के 6000, मतलब किसी के साथ भी हिल सकते हैं। ये हैं सांप की तरह बिल्कुल। नहीं, ये गिलहरी है। हाँ है तो गिलहरी, ये जो दरख्त के ऊपर होते हैं। जी जी। दोस्तों ये ॾिसो असां हिनखे सिंधी में नोरीड़ा चवंदा आहियूं, हे गिलहरी था चवनि, पर हिन सां हिरियल ॾिसो चक बक बि नथा पाइनि हथ ते अथसि। ऐं हिन वटि हे बि आहिनि पुराणा। आज एक और चीज़ नई नज़र आ रही है मेरे को। ये तो भाई इसको सिंधी में ॼाओ चवंदा आहिनि। ॼाओ चवंदा आहिनि, इसको उर्दू में क्या बोलते हैं भाई? कांटे वाला चूहा। कांटे वाला चूहा। कांटे वाला चूहा। असां हिनखे ॼाओ था चऊं। इंग्लिश में है जो कहते हैं। और ये तुम्हें काट नहीं रहा? ये सब कुछ पाल के रखते, जंगली नहीं लाते सब। अरे इसके इतने कांटे भाई। अरे इसको मुंह कहाँ गया भाई, ये मुंह छुपा रहा है अंदर। ये मुंह छुपा रहा है भाई अंदर। ये देखो दोस्तों, ये ॾिसो दोस्तों, हिन मुंह अंदर कीअं लिकाए छॾियो आहे। ॾिसो हिनखे असां सिंधी में ॼाओ चवंदा आहियूं। हे मेन जो खीर पीअंदो आहे राति पर हिन हथ ते हिनखे कंडा ई न थोड़ी वॾी ॻाल्हि आहे भाई। ये कब से पला है तुमने? ये काफी टाइम से रखा हुआ अपने पास। अच्छा, ये कितनी कीमत है इसकी? ये 7000 रुपए का पीस है। 7000 का पीस है जी। इसमें तो आपको भी पता नहीं चलेगा कि नर है या मादा है? हाँ, इसमें नहीं पता चला। नहीं चलेगा ना? कैसे पता चला आपको मादे? हाथ लगा के चेक किया था आपने? कैसे पता चला आपको? दोस्तों इन्हें खबर न पड़ी नर आया मादिया। बहरहाल ॾाढी कीमती शय है। इसको क्या खिलाते हो आप? इसको मुर्गी की कलेजी खिलाते हैं, मुर्गी का बोटा खिलाते हैं, बाकी सब्जी फ्रूट सब कुछ खाता है। कितने का है ये? 7000 रुपए। 7000 जो पीस है दोस्तों है। नंबर बता दो भाई आपका। 0345285695। जुनैद नाम है, कराची और टाउन लोकेशन। दोस्तों ये तव्हां नंबर तव्हां वटि अची वियो आहे। जंहिंखे वठिणा आहिनि ॼाओ बि अथव, गिलहरी बि तव्हां ॾिठा उहे बि अथव, हे बि अथव हिन वटि। बहरहाल और क्या है भाई? और इसको बोलते हैं पिग। कौन सा? गिनी पिग। गिनी पिग। गिनी पिग भी अथवसि। नंबर तव्हां वटि अची वियो आहे। जंहिंखे खपनि। हे कुआ न अथव दोस्तों, कुआ न अथव। मां वठी वियो हुउमि त घर वारा मूंखे चवनि पिया छा वठी आयो कुआ, निभागा कढ ॿाहिरि, पर हे कुआ न अथव। इनको क्या बोलते हैं? हैमस्टर है ना? ये अमेरिकन चूहा है, हॉलैंड का चूहा है। मैं ये घर लेकर गया था, खुदा की कसम घर वालों ने बोला निकालो ये चूहे कहाँ से लेकर आए हो। मैंने खुदा की कसम ये 5000 में लिए थे, फ्री में दे के गया। भाई आप शायद हो, मैं फ्री में देकर गया। मैं मां फ्री में ॾेई छॾिया। ये 5000 वठी। पर नायाब शयूं ॾाढियूं भलियूं शयूं। ऐं असांजो दोस्त थी वियो आहे, पुराणो थी वियो आहे असां सां। नंबर तव्हां वटि अची वियो आहे। जंहिंखे खपनि इहे हिन वटि शयूं आहिनि। हिन आचर बाज़ार में मां जॾहिं बि ईंदो आहियां हिन पखियुनि में त ताहिर भाई मूंखे मिलंदो आहे। ताहिर शेख साहब कहिड़ा हाल आहिनि? शेख साहब मां सभु शइ ख़रीदा के वकील के जज के पुलिस में। हे भला तव्हां हे भला कई वेठा हो? साईं शौक़ जो को मोल न हूंदो आहे, हा न? शौक़ु आहे ॻाल्हि आहे सिधी। हाणे कहिड़ो बि शौक़ु हुजे, चाहे ज़मीन तो हुजे आसमान तो हुजे। हे कॾहिं ॻाल्हि कयो? साईं टाइम थी वियो आहे हिनखे। हा न? अच्छा दोस्तों तव्हां सम्झंदा हूंदव त झिरकियूं बस नंढड़ियूं 200 300 जूं न दोस्तों। हे 8000 10000 12000 16000 जी जोड़ी अथव। हे मामूली केस न अथव। हेठां सभु बचा अथसि ऐं अधे जो पंहिंजो हिकिड़ो शौक़ु खणी न आयो आहे, वरना 30 35 हज़ार जा बि पेयर आहिनि। उहो मां घर पिया हूंदा आहिनि, उहो मां घर खां सेल कंदो आहियां। बाक़ी जो हे जो मार्केट आहे, तो मार्केट जे लिहाज़ को 15000 16000 ताईं मैक्सिमम पेयर मां खणी ईंदो आहियां। यार कमाल आहे कसम सां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे हिन बाज़ार में ॾिसी मूंखे ख़ुशी थी आहे। यकीन कयो इलाही माण्हू वीचारा असां वारा जेके अबो जिन्हनि खां ख़बर न आहे त हिन में केतिरी कमाई आहे या हे बि हिकिड़ो रोज़गार आहे, प्रोफेशनल धंधो आहे, माण्हू खे ख़बर न अथव। साईं अगरि मां बेसिकली हूअं जो मूंखे सुञाणींदा हूंदा न, उहो मूंखे हूअं ॾिसंदा त पाण इबरत में अची वेंदा की यार की हे शख़्स छा थो करे। पर मां हूअं बेसिकली मां हूअं तारीफ़ त न। एजुकेशन केतिरी तव्हांजी? साईं मां ग्रेजुएट आहियां। अब आहे दोस्त अथव बि ग्रेजुएट ॾिसो। असल किथां जा हो? मां लाड़काणे जो आहियां। मां जो शेख बरादरी आहे तक़रीबन सम्झो सरदारी असांजी फैमिली में आहे। जो शेख जी सरदारी आहे उहा असांजी फैमिली में आहे। सरदार मोहम्मद नवाज़ हुसैन शेख मुंहिंजो पंहिंजो सोट आहे, सॻो चाचे जो पुटु आहे।
दोस्तों ॾिसो मतिलबु धंधे में कारोबार में रोज़ी में को शर्म न करणु खपे ऐं हे त वरी लखनि जो कमु आहे हे त माना सफ़ा मां बि हिन में हाणे सोचां थो त आस्ते आस्ते अचां मूंखे बि एतिरी ख़बर न आहे हिन अदे सां रहंदुमि शेख साहिब सां त मूंखे ख़बर पइजी वेंदी बहरहाल यार जसा तव्हांखे हाज़िर आहियो ॾिसो महिनत में कॾहिं शर्म न आहे बिल्कुलु चाहे कुझु बि करिणो पए हक़ लाला पंहिंजी रोज़ी आहे अलाह खे मथे बिस्मिल्लाह करे असां जो बि कंदा आहियूं अलाह जो नालो अलाह जो सुकून दिलि में सुकून हूंदो आहे कुझु बि आहे सुकून आहे असांखे दोस्त मां सालनि खां इहा शइ चवंदो न आहियां खपे असांखे हा न सुकून खपे ज़िंदगी में महिनत करे थो कंहिंजे अॻियां हथु नथो झली न साईं वाह ऐं पढ़ियल लिखियल यंग छोकिरो आहीं डेफिनेटली है हिते तूं एडजस्ट थी वई डिग्री होती है नो सर आई एम एजुकेटेड पर्सन बड़ी खुशी थी तव्हां सां मिली शेख साहिब इंशाल्लाह वरी ज़िंदगी में मुलाक़ात थींदी दोस्तों नंढपण में हे चूज़ा ॾाढा असां पालिया आहिनि तंहिंमहिल ॿ रुपया लाइ 2.5 रुपये में जोड़ी मिलंदी ऐं पाड़े में ईंदा होका ॾींदा चूज़ा वठो चूज़ा इहे ॻाढ़ा पीला नीरा चूज़ा हूंदा 2 रुपये में 2.5 रुपये में जोड़ी हूंदी हाणे त वरी इहा जोड़ी माना 60 रुपया 80 रुपया न सॉरी 120 रुपया जोड़ी आहे ऐं दोस्तो हे बच्चा जेके आहिनि न हे हिननि देसी अंडनि मां पैदा न थींदा अथव हे फार्मी अंडा हूंदा आहिनि अछियूं जेके कुकड़ियूं न उन्हनि मां पैदा थींदा आहिनि बहरहाल यादि आहिनि असांखे यादि जेका आहे ताज़ी थी वेंदी आहे ऐं हे दोस्त कुकड़ा ॾिसूं बचनि समेत मुर्गी भी खूबसूरत है ये देखो ये किसके बच्चे हैं कौन सी मुर्गी के इसी वाली इसके बच्चे ये कितने की मुर्गी दोस्त ये कितने की है 3,500 बच्चों के साथ हाँ बच्चों के साथ 150 200 इन्हें बच्चा आहिनि सभई खाली मुर्गी ये बदकुन जो बच्चा आहिनि सुता कीअं पिया आहिनि वेठा कीअं आहिनि 150 का है के 300 200 जो हिकु आहे 400 जी जोड़ी आहे 150 कारियर आहे कारियर पेर बि भला अथसि भलो आहे दोस्तो हे बि अजीब शइ अथव हे तोतो ॾिसो खंभ ई कोन्हनि से आसो आसो अरे तो खिले भी दो वाह ओचस तो हंसो तो खिले दो मिठू बोले भी दो वाह गलाए भी दो आसो अरे तो खिले भी दो वाह दोस्तो हे वरी ॾिसो हे हिनखे चइबा आहिनि अफ्रीकन ग्रे हे 50-55 हज़ार जो हिकिड़ो बच्चो आहे सो इन जो कारोबार बि हिते वधीक आहे हे माण्हू जोड़ी वठनि था 6-8 बच्चा उन्हनि जा थियनि था त उहे नथा विकिणनि वरी उन्हनि मां ॿियूं जोड़ियूं ठाहिनि था पोइ वरी विकिणणु शुरू था कनि ऐं भरिसां अधी ॾिसो था न हे अधी हिन कारोबार हे अधी जो ई आहे दोस्तों हे वरी तोतो ॾिसो हिन नस्ल ॾिसो हे अखियूं ॾिसो कीअं अथसि ये है कौन सी नस्ल भाई कॉकेटो कॉकेटो मेल है फीमेल है जेंडर नहीं अच्छा ऐं पेरनि में ॾिसो रिंग पातल अथसि ॻाल्हाए बि थो इसमें पुछूं सा आहे घणे जो भाई ये कितने का है दोस्त ये 1,20,000 1,20,000 ऐं हे बि अथव हेठि हे बि हेठि आहिनि नीरा बि अथव नीरा तोता बि तोता आहिनि हे नंढा बच्चा आहिनि दोस्तो हे वरी बच्चा ॾिसो कलरफुल केॾा ग्रे भी आहिनि ब्लू भी आहिनि येलो कलर जा भी आहिनि भाई ये कितने का बच्चा है ये 18,000 रुपये का है ये भी 18,000 का है ये 16,000 का है ये भी 16,000 का है दोस्त आप अपना नंबर बता दो 03102368 दोस्तों नंबर तव्हां वटि अची वियो आहे हाणे जंहिंखे खपे उहो हिन अधे सां कॉन्टेक्ट करे सघे थो हे तोतनि जा बच्चा वरी ॾिसो नंढड़ा हिननि जो पाण में सौदो हले थो हे 3,000 थो चए पोइ फाइनल 4,000 थो चएसि हे पाण वारा जेके तोता हूंदा आहिनि न सिंधी उन्हनि जा बच्चा आहिनि ऐं तक़रीबन महीने जा आहिनि बल्कि 20-25 ॾींहंनि जा आहिनि ऐं हे अंदरि बि अञा पिया अथसि मां तव्हांखे ॾेखारियां थो अञा अंदरि बि आहिनि हिन बच्चा इहो मां तव्हांखे ॾेखारियां सही सां ओ हे ॾिसो अञा ॿिया बि आहिनि अञा माना हे वरी माण्हू घरनि में रखी न वरी हुननि जा बच्चा था वठनि बच्चा वरी हिते विकिण था अचनि दोस्तो ये जेका सीज़न आहे न इहा हिननि तोतनि जी अथव ऐं हर को माना को 10 खणी आवा को 20 खणी आवा विकिणण जे लाइ पर वॾो कारोबार आहे इन शइ जो वॾो कारोबार आहे हाणे हे 10,000 12,000 जो आहे हे तितर ॾिसो दोस्तो मस्तु थी वियो आहे ॿिए तितर खे ॾिसी न मस्तु थी वियो आहे ऐं ॿियो तितर मां तव्हांखे ॾेखारियां थो ॿियो
हे ॾिसो हिनखे ॾिसी मस्तु थी वियो आहे। दोस्तों ये पिंजरो ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे, मथां हे हथ कड़ो बि लॻल अथसि, हे कारड़े तितर जो पिंजरो आहे पर ॾाढो सुहिणो पिंजरो आहे। ॾिसो अधे को पुछूं था त आहे घणे जो ठारायो अथई, कीअं कयो अथई? भाई सर ये कितने का है? ये 20,000 रुपये का सर जी। ये पिंजरा है या तीतर? पिंजरे के अलावा 20,000 का है। पिंजरा 6,000 रुपये पिंजरा 6,000 का बनवाया है आपने? दोस्तों ये 6,000 सिर्फ पिंजरो ठारायो अथई ऐं 20,000 जो अथव तितर, कारड़ो तितर अथव। सुहिणो पिंजरो आहे इलाही। दोस्तों हे ॾिसो हिकिड़े हमरा वीचारे जो मरियो, हे घटि में घटि भाई घणे जो हूंदो इहो शेख साहब? इहो तक़रीबन 15,000 जो पेयर आहे। 15,000 जो पेयर हो न? मरियो न? जी ये मेल आहे न। छो मरी छो वियो? अदा हे हिकिड़े खे ॾिनो हुयो, हुनखे टेक केयर न करे सघियो हिन। केयर न करे सघियो, केयर वॾी आहे हिनजी, मतिलबु जीअं नंढनि ॿारनि जी केयर कबी ऐं हिनजी कबी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। दोस्तो हे वीचारो मरियो ऐं हॾी निकिरी आई अथसि, मतिलबु हे सफ़ा कमज़ोर थी वियो, वीक थी वियो आहे वीचारो। हाणे हिनखे साइड करे था रखूं, इन में अंदरि लिकाए था छॾियूं, सही आहे भाउ? दोस्तो असां हे वरिता आहिनि ऐं इहे 2, 4 इहे 20,000 जा अथव, 4 सिर्फ़ु 20,000। ऐं हेॾे ॾिसो हे सॼी मार्केट भरी पई आहे, रुॻी तोतनि में हिननि में झिरकियुनि में रिकॉर्डिंग था कनि। हिनखे लवर्ड चवंदा आहिनि। दोस्तो ये दिल्ली ॾिसो त हिन में मूंखे कुझु नज़र अचे थो, ॾिसो बच्चो आहे, बच्चो वेठो आहे, अंडा बि पिया आहिनि, बच्चो बि आहे, हे हिननि जो बच्चो आहे। किथे की 5 सौ जी हिकिड़ी आहे। नर्मदा कैसे पता चले? पता नहीं चलता। ये ऊपर करो, ऊपर करो। ये आप उंगली क्यों लगा रहे थे इसको? दबा के चेक कर रहे थे कि ये पत्थर है क्या है। ये दोस्तों ॾिसो हिन वटि कुम्बियूं आहिनि, 4-5 कुम्बियूं अथसि। हे ॾिसो, हे वरी ॾिसो, सॼी मार्केट पखी अथव दोस्तो, सॼी मार्केट पखी आहे ऐं हिते लखनि जो कारोबार थो हले। मूंखे हिन जी नॉलेज त हुई इलाही, पर मां वरी इन पासे हुयुसि कोन। बहरहाल हाणे वरी थोरो एॾे ध्यानु ॾिनो आहे।